असांजे इन पंडाल में असांजे दरमियान में जेके मेहमान वेठा आहिनि, असांजा मोहतरम पीर एजाज शाह जिलानी, मुख्य मेहमान डॉक्टर मोहनलाल, भाई वजीर डॉक्टर मोहनलाल, असांजा ॿिया मेहमान कामरेड भगवान दास कोस्तानी वेठो आहे, जावेद साहब सीनियर नायब सदर पीपल्स यूथ, कामरान बलोच साहब PSF सदर, मुमताज अली राहूजो साहब सदर PP तालका कोटड़ी, ॿिया असांजा मोहतरम मेहमान साईं सैयद फैज़ मोहम्मद शाह साहब, लियाकत अली खासकेली साहब, डॉक्टर वीरूमल मुखी हितां जा मौजूद, डॉक्टर मोहनलाल मंगलानी साहब, ॿिया खोड़ सारा असांजा मौजूद मेहमान, जंगड़ी खां आयल, छोरा बिरादरी, जमपीर खां आयल, सरी, मोल, करचा, टोंग, टिको, बारण, सरी, नूरियाबाद, पूरो कोहिस्तान, रेक, भाल। डॉक्टर साहब, कोहिस्तान जे धरती जो को हिस्सो न आहे जितां अॼु असांजे हिन जलसे में असांजा कोहिस्तान वासी पंहिंजे अक़ीदत में शरीक थिया आहिनि। ऐं इन खां अलावा कराची मां आयल, जनान सूमरे मां आयल असांजा हाफ़िज़ मोहम्मद आलिम सूमरो, हुन सां गॾु साईं इदरीस सूमरो साहब, कराची गुलशन हदीद, पूरी सिंध टरकी पई आहे कोहिस्तान में। ऐं इहो अमली मुज़ाहिरो करणु त मोहतरम जा असीं ॿाहिरि आहियूं, हू असांजी भेण आहे, असांजे दिलि जी धड़कन आहे। तव्हां सूमरनि जी महिरबानी।